नाज़रीन हेडलाइंस वारिठियूं ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। 26 आइनी तरमीम जो केस फुल कोर्ट में लगाइण लाइ सुप्रीम कोर्ट जे 2 सीनियर जजिस चीफ जस्टिस याहिया आफरीदी खे ख़त लिखी छॾियो। ख़त जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस मुनीब अख्तर तरफ़ां चीफ जस्टिस याहिया आफरीदी खे लिखियो वियो। ॿिन्ही सीनियर जजनि मुतालबो कयो त 26 तरमीम जो केस हलंदड़ हफ़्ते फुल कोर्ट में लगायो वञे। ख़त में चयो वियो आहे त 31 अक्टूबर ते कमेटी जे इजलास में 26 तरमीम जो केस फुल कोर्ट में लगाइण जो फ़ैसिलो थियो हो त केस जी ॿुधणी 4 नवंबर ते फुल कोर्ट कंदी। सीनियर जजिस जो ख़त में इहो चवणु आहे कमेटी जे फ़ैसिले बावजूद का बि कॉज़ लिस्ट जारी नाहे कई वई। ख़त में चयो वियो त ॿिन्ही सीनियर जजनि चीफ जस्टिस खां 31 अक्टूबर ते कमेटी जो इजलास घुराइण जो मुतालबो कयो हो। चीफ जस्टिस पारां इजलास न घुराइण ते सेक्शन 2 तहत असां जजनि पाण इजलास सॾायो आहे। अहम ख़बर असां शेयर करे 26 आइनी तरमीम जो केस फुल कोर्ट में लगाइण लाइ सुप्रीम कोर्ट जे 2 सीनियर जजिस चीफ जस्टिस याहिया आफरीदी खे ख़त लिखी छॾियो आहे।